रहमतल आलमीन आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे रहमतल आलमीन आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे तो पातो असांजे लाइ खणी आयो हिते तो पातो असांजे लाइ खणी आयो हिते मंज़रूं यार महीननि जूं हणी आयो हिते मंज़रूं यार महीननि जूं हणी आयो हिते तंहिं मुसाफ़िर सां मिली है तंहिं मुसाफ़िर सां मिली ताजो कयो ईमान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे रहमतल आलमीन आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे रहमतल आलमीन आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे चंद्र अॻ में मां ॾिसां ॿारनि सां गॾु ॿुधड़नि कयो चंद्र अॻ में मां ॾिसां ॿारनि सां गॾु ॿुधड़नि कयो जिते आवाज़ मुस्लिम क़ौम जे कन ते पियो जिते आवाज़ मुस्लिम क़ौम जे कन ते पियो चंद्र बीठो आ चयां मूं ॿुधो ऐलान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे रहमतल आलमीन आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे मोमिननि खे अर्ज़ अॼ मस्जिदूं सींगारियो मोमिननि खे अर्ज़ अॼ मस्जिदूं सींगारियो हाफ़िज़नि खे हर पाराए अॻियां बीहारियो हाफ़िज़नि खे हर पाराए अॻियां बीहारियो कन शुरू अल्लाह हमद खां है कन शुरू अल्लाह हमद खां ठाहे पढ़नि क़ुरान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे रहमतल आलमीन आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे रहमतल आलमीन आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे मुंहिंजा भाव मूर न हिन महीने में कजां मुंहिंजा भाव मूर न हिन महीने में कजां लागी तूं निंडूं प्यारे मदीने में कजां लागी तूं निंडूं प्यारे मदीने में कजां खुद मोहम्मद मीर चौधरी जस आतो जवान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे रहमतल आलमीन आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे रहमतल आलमीन आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे रहमत न हूं दे बिरागी वे त चौप जे भाग खे रहमत न हूं दे बिरागी वे त चौप जे भाग खे अॼु सुभाणे नेठ छॾणो
आखिरी सामान के मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे मां चवां मेहमान खे रहमतल आलमी आद वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे मां चवां मेहमान खे रहमतल आलमी आद वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे मां चवां मेहमान खे सीर सियारे वारे मौसम में सजण आयो अथई सीर सियारे वारे मौसम में सजण आयो अथई सीर सियारे वारे मौसम में सजण आयो अथई रोज़ो रख तेरा जे तेरी तकलीफ़ रोज़े में न थई रोज़ो रख तेरा जे तेरी तकलीफ़ रोज़े में न थई पंहिंजी बान पकान पैदा पंहिंजी बान पकान पैदा क्यों खुदा इंसान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे मां चवां मेहमान खे रहमतल आलमी आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे मां चवां मेहमान खे रहमतल आलमी आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे मां चवां मेहमान खे रहमत सां जीअरो रखियो अथई रब मां सदको वञा रहमत सां जीअरो रखियो अथई रब मां सदको वञा रहमत सां जीअरो रखियो अथई रब मां सदको वञा हिन गुलाब नबी महेसर जी हयाती हुई अञा हिन गुलाब नबी महेसर जी हयाती हुई अञा जो वरी बिछड़ी मिलिया हूं जो वरी बिछड़ी मिलिया हूं साल जे सुल्तान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे मां चवां मेहमान खे रहमतल आलमी आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे रहमत सां जीअरो रखियो अथई रब मां सदको वञा रहमत सां जीअरो रखियो अथई रब मां सदको वञा हिन गुलाम नबी महेसर जी हयाती हुई अञा हिन गुलाम नबी महेसर जी हयाती हुई अञा जो वरी बिछड़ी मिलिया हूं जो वरी बिछड़ी मिलिया हूं साल जे सुल्तान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे मां चवां मेहमान खे रहमतल आलमी आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे मां चवां मेहमान खे मां चवां मेहमान खे